अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कोट लखपत जो कैदी भाङो ॿियो, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पलीजो। किस्त 47। 24/11/1982 ईस्वी। सुबुह जा 10 बजा। सुबुह खां हीटर सां जंग चालू आहे। ठहियो वरी ख़राबु थियो, वरी ठहियो वरी ख़राबु। अलीअ जे औलाद खे लिखियुमि, उमिरि अॼु गॾियाम ॾोथी उन्हीअ ॾेह जा, पारा भाउ पिरनि जा उभे उन चयाम, लही लोह पिया में लुत्फ़ साण लतीफ़ चए। अलीअ जा औलाद सच ॿुधायई, ॾाढी ख़ुशी थी तुंहिंजो ख़त पढ़ी। तो पारा सालिक चई विया आहिनि त इंसान वेचारो आहे माण्हूअ जे आचार। केतिरियुनि ॻाल्हियुनि जी हेर थियो पवे, जे नथियूं मिलनि त ॿाड़ थियो लॻे। माई मारुईअ तॾहिं फरमाइश करे मोकिली हुई त मुठ मांधाणीअ मुझेज त नेरनि में नऊं करियां। गच वक़्त खां कुझु ॿाड़ हुई, मुठ मांधाणीअ जी पहुती नऊं थी वियो। संगत जी सार संभाल जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि, पर हूअं बि पाण उन ई ॻाल्हि में करीमी वाट जा पोइ लॻायूं। मुर्शिद जे मुर्शिद शाह करीम जो फरमान आहे त दोस्त विसारियो त का वॾी ॻाल्हि कान आहे, कॾहिं न कॾहिं ॻाल्हि यादि पवंदसि त वरी यादि करे विझंदो। 100 वरियनि जा ॾुखड़ा लहज़े में लाहे छॾींदो। उन करे दोस्त जो विसारियल महरूम बदनसीब न चइबो। महरूम बदनसीब उहो आहे जंहिं पाण दोस्त खे विसारे छॾियो। उन ॼण पंहिंजे अङण जो सोझिरो विसाए पंहिंजो घर ऊंदाहो करे छॾियो। बाक़ी जंहिंखे दोस्त विसारे छॾियो आहे पर पाण दोस्त खे न विसारियो अथसि, तंहिंजो घर ऊंदाहो न चइबो। उहो घर रोशन आहे, रोशन ई लिखिबो। वर विसरी त को वर न विसरियोसि, को न चवंदो कॾहिं त अङण ऊंदा होसि। शाह करीम। वर खे विसरी वेई त छा थी पियो, खांउसि त वर कोन विसरियो न। सचो आहीं, माण्हूअ जे खणण जी मुंद ई कान्हे। वींजारनि चयो आहे त कॾहिं मन माकोड़ी त कॾहिं केहर शींहं। ईमान मुज़मिल आहे, तंहिं करे तकबुर कंहिं ॻाल्हि जो बि कोन कबो। तकबुर कंध भर। उन करे ई हादीअ कतण सां गॾु कंबण जी बि हिदायत कई आहे। रंडा बि रोड़बा हलबा ऐं तिरनि जे तिरकण जो अंदेशो बि रखियो अचबो। उहो कुंडो भल मुड़ुस जे कपार में खुतो पियो हुजे, न त कान महल कंहिं जहिड़ीअ। अलाए केॾी महिल हलंदे हलंदे ओचितो पेर तिरकी वञे ऐं टंगूं काठ थी वञनि। अलाए केॾीअ महिल कहिड़ी उबती मत अची मुड़ुस खे अॾ ते बीहारे मेणे आब करे कंध हेठि कराए छॾे। सरीकी न कयूं, वेण मोखीअ जे मारिया। कोजो कौल कलाल जो पती ते पयूं, तंहिंखां पोइ थियूं मरण मतारनि खे लतीफ़। ॾुखनि जी कराहण खे घटाइण जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त आहे त चेल ॿधी लाहे लॻाए वठी पेट पोयां लॻिजे। मिल्कियत गॾु करणु, नाम निहाद, मयार ज़िंदगी बुलंद करणु ऐं अहिड़ीअ रीति फोरू तबक़नि जे चंडाल चोकड़ियुनि में दाख़िला हासिल करण जे रीस में शामिल थी वञनि। फुरे मारे शयूं गॾु करे उन्हनि जा अंबार लॻाए उन्हनि जो बिना पघार चौकीदार थी वेही रहिजे, या काहे पूरे वञी पराई चुल्ह खे पासो ॾेई कांभ कढी वेही रहिजे। गोला जे गिराह जा जूठा से जोगी, फिटल से फोगी जनी शकम सांढिया। उन बाबति हुकुम साफ़ पियो आहे, झांकी जोगी थी नात नर ॼावो निकिरे, ओथो कन कपाई जान सहसी भज पर उन्हो थी मतां ॿिया लॼाई। ॿिया बि तरीक़ा आहिनि। वॾे मुड़ुस जो हिकिड़ो ई पुटु हो, बेहद प्यार होसि हुन सां। अणहूंद फाकनि सर्दियुनि बीमारियुनि ऐं दवा दरमल न थी सघण करे उहो नंढपण में ई गुज़ारे वियो। हमराज ने पंहिंजो जग मशहूरु ऐं तारीख़ साज़ किताब पे लिखियो, तॾहिं जॾहिं कमु करे थकंदो हो तॾहिं दोस्तनि सां तफ़रीह करणु निकिरी वेंदो हो। दोस्त कहिड़ा? पाड़े जा ॿार। तफ़रीह कहिड़ी? ॿार चाकुअनि जा भॻल गन, पेंसिलुनि जा अधड़ चिदा ऐं ॿियो अहिड़ो वखर खणियो दर झलियो बीठा हूंदा हुआ। हमराह जो निकिरणु ऐं हिननि जो पकिड़णु, चए असां सां सौदो कर। यार बि खीसे मां भॻल रांदीकनि जा टुकड़ा जाइ गुॾियूं अॻिड़ियूं कढी ॿाहिरि कंदो हो, पोइ कंदा हुआ पाण में वापारु। भॻल रांदीकनि जे एवज़ चाकुअ जो भॻल गन
रेड़ पेड़ रड़ियूं वाका कॾहिं टेई धियूं ऐं ज़ाल वठी टिकिरियुनि ते वञी वेहंदो हो। सॼो ॾींहुं उते रांदियूं करे गीत ॻाए नज़ारा ॾिसी पोइ मोटंदो हो। ज़ाल कहिड़ी? जेनी। मैट्रिक पास करण लाइ थीसिस लिखणी पवंदी हुई। तन ॾींहंनि बि संदसि मुल्क में थीसिस लिखियाई यूनान जे मशहूरु फ़िलसोफ़ एपिकुरस जे फ़लसफ़े ते। उन सां गॾु ॿिए नोटबुक ते ॿी थीसिस बि लिखी वरिताई। उहा वञी पिणस खे लिकाए ॾिनई, चए अम्मा खे मता ॾेखारियईं, लिकाए छॾ। पिणस दोस्त होसि, पिणस खोले ॾिसे त इश्की शेर लिखिया पिया आहिनि। ॿिनि नज़मनि मां हिकिड़ी जो उनवान हो जेनी थे आइज़, जेनी तुंहिंजूं अखियूं। ॿिए जो हो जेनी इज़ लव, लव इज़ जेनी, जेनी प्यार आहे, प्यार जेनी आहे। नवाब वेस्टफालीन जे धीअ ऐं पर्शिया जे वज़ीर दाख़िला जी भेण जेनीअ साणसि लाऊं लधियूं ऐं हिन फ़क़ीर सां बुख ॾुख ऐं जलावतनीअ में उहो तोड़ निभायाई जेको दुनिया जे तारीख़ में हिकिड़ो मिसाल आहे। नादिया जो मुड़ुसु बि जॾहिं झंग बैरान में जलावतन हो तॾहिं अथाह पोरे खां पोइ कुतो साण वठी बर्फ़ानी ॿेलनि में घिड़ी वेंदो हो। कॾहिं कॾहिं त आदियूं थी वेंदियूं हुयसि। शिकार कंदे उते ई खेसि नादिया जो जेको पाण सवी को परे जलावतन हुई, तंहिंजो मशहूरु मारूफ़ मज़ेदार जवाबु मिलियो, पाण में शादी करियूं? जे हरू भरू करणी आहे त पोइ खणी कजे। उन्हनि अखरनि सां हिननि जी बेमिसाल जोड़े जो उहो तारीख़ साज़ साथ शुरू थियो जंहिं दुनिया ई बदिलाए छॾी। जॾहिं पोइ पेरिस में हो तॾहिं अयाशीअ लाइ हिकिड़ी साइकिल वरिताई। ट्राम जो भाड़ो बि बचाईंदो हो ऐं सैर बि कंदो हो। कॾहिं पाण ऐं नादिया, कॾहिं टियों बि को साथी या साथियाणी डबल सवारी। पेरिस शहर जी का बि घिटी को बि अहिड़ो पाड़ो कोन छॾियाऊं जंहिंखे चङीअ तरह बार बार घुमी फिरी न ॾिठाऊं। कॾहिं कॾहिं परे पहाड़नि में निकिरी वेंदा हुआ। कंहिं एक्सीडेंट में साइकिल भॼी पियसि, कोर्ट में दावा करे एवज़े में ॿी साइकिल वरिताई। वरी बि उहो पाण उहा नादिया उहा साइकिल अलोड़े वाही। राग जो नंढे हूंदे खां शौक़ीन हूंदो हो। घर में पाण नादिया गॾिजी ॻाईंदा हुआ। नाविल, शेर, नाटक हर शइ जो कोॾियो हो। राति ॾींहुं चरियनि वांगुरु अथाह कमु ऐं पोइ मस्तु मलंगनि वांगुरु विंदुर। पोयां बि ईअं पोरियत सकाफ़त जो हिकिड़ो मुख्य कमु भले नमूने जी विंदुर ॾियण बि आहे। फ़क़ीर बि उन ई तरीक़े जो पोइ लॻाए। सख़्तु जाखोड़ खां पोइ हर क़िस्म जी नंढड़ियुनि नंढड़ियुनि विंदुरनि जा गिराह, भोर ऐं ख़ुशियुनि जा टुकर टांबा, चर्चा, भोग, कुर्ब, कचहरियूं, अदब, राग, फिल्मूं। अॻे ग़रीब लॾे जे फिल्मुनि जो मेलो थियो त माण्हू लॾो लाहे वञी कराचीअ वेही रहियो ऐं पोइ वरी उहा ई हल हलां जोगी रमता भला। उहो आहे ए धणीअ जा धणियल, ॾुखनि जी कड़ाण, भञण मां फ़ुकरा जो मतिलबु। रुगो तो पारनि भलारनि जो दुआऊं घुरिजनि, बाक़ी मिठाई थियण खां परे आहे। ॻाल्हि जे ॾहियूं थी वञण जो पसो पेश को सवाल ई पैदा नथो थिए। खीर आख़िर पहरनि ते ॼमंदो। पंहिंजे वक़्त ते ॻाल्हि अहिड़ी पेज में अची वेंदी जो सॼा जहान मुड़ी ॾिसंदा। कचायूं फिकायूं ऐं घटि वधायूं आहिनि रहंदियूं, पर पछाड़ीअ जो उन्हनि जे अणवणंदड़ यादि वञी रहंदी, मंज़िल ते रसण खां पोइ घस जी धूड़ जे यादि वांगुरु। सलाम संगत खे जेको पुछे तंहिंखे डबल तुंहिंजो। राति जा 7 बजा विंझी अची वेठो आहियां। मुसीबत हाणे उहा आहे त सियारे में बि राति जो वेंझी गरम पाणीअ सां न सुम्हिबो त बदन में ॼण सुयूं पयूं चुभंदियूं। मथां पिरकिली पाउडर बि हणो आहे। राति सायो करे कोन वेंझुसि त सॼी राति पासा वराईंदे गुज़री वई। हिन महीने में कई रातियूं तजुर्बा कया अथमि त बिना वेंझण ऐं पाउडर हणण जे सुम्हां, पर पोइ सॼी राति जाॻंदे ऐं पासा वराईंदे गुज़रे थी। ऊन्हारे में त ख़ैर ठीकु आहे, पर सियारे में रोज़ु वेंझण सो बि राति जो वॾो आज़ार थियो पए मूं जहिड़े माण्हूअ लाइ। यानी किसो उल्टो, अॻे महीने में वेंझी कोन सघिबो हो, हाणे मजबूरन रोज़ु वेंझणो आहे। सियारे तोड़े ऊन्हारे, राति जो सियारे में वेंझण करे वरी थधि थिए। अहिड़ा लका बि थियनि था हिन दुनिया में। बहरहाल अॻे निसोरो वयल हो, जीअण जंजाल हो, हाणे मिड़े टाइम पास। अॼु अदबी किताब जे कम सां गॾु हिकिड़ो नओं मुख़्तसिर मकालो शुरू कयो अथमि। गच वक़्त खां वठी उहो ज़हन ते बोझो बणियो बीठो आहे।
अॼु आख़िर उन ते लिखणु शुरू कयुमि। अॼु ॿ सिफ़ा लिखी शुरूआति कयमि। उनवान अथसि सफ़ेद पोश केॾांहुं वञनि। मुंहिंजे ख़्याल में सिंधी सफ़ेद पोश तबिके लाइ हिकिड़ी मुदलिल वाज़ ऐं क़ाइल कंदड़ साइंसी समाजी राह अमल घड़े तयारु करणु ऐं खेनि उन जी तालीम ॾियणु ऐं मथनि तबलीग करण खां सवाइ उन तबिके जंहिंखां सवाइ सिंध में इनक़िलाबी जिदोजहद को ख़ासि वाधारो करे कान थी सघे, उन जो को क़ाबिल ज़िक्र हिसो जिदोजहद में शरीक करे कोन सघिबो। जेतिरो वधीक वीचार थो करियां ओतिरो वधीक उहा ॻाल्हि साफ़ ऐं चिटी थी नज़र अचे। उन करे उहा कोशिशि शुरू कई अथमि। ॾिसूं केतिरी थी कामयाबु थिए। केतिरो थो वक़्तु लॻे। आहिस्ते आहिस्ते विच विच में वक़्तु मिलण ते लिखंदुसि। ज़रो करे उहो नंढड़ो मकालो लिखी वठणु घुरिजे। बहरहाल शुरू थियो आहे त कॾहिं न कॾहिं लिखिजी बि पवंदो। हीटर ठहिरायोसीं त वरी बिगड़ी पियो, वरी ठहिरायोसीं, हाणे हिकिड़ी राड ते हले पियो, पुराणो थी वियो आहे। यादि करे कंहिंखे चवां त नऊं वठी अचे। बहरहाल अॼु राति कमिरो गरम आहे, 4 बल्ब पिया ॿरनि, टीवी रेडियो ॿई ख़ामोश आहिनि। रेडियो पाण बंदि कयो अथमि। अॼु कुझु ख़त मोकिलियमि, कुझु कोन मोकिलियुमि। मुख़्तियार ॾांहुं लिखियल ख़तनि बाबति कासिद ते एतबार कोन्हे। जे वञी भाॼाईअ पंजापण खे ॾेई अचे त मुख़्तियार त अॻे वेल जे मुंहं में पत मुंहिंजी बि वेंदी। कंध में कुझु सूर अथमि। अॼु वार ठारायमि। अख़बार कुझु ॾींहंनि खां बाक़ाइदे थी मिले। मुख़्तियार जे दोस्त परवेज़ अॼु शाकिर शाह खां पुछियो त पलीजो साहिबु कहिड़ियूं शयूं पसंदि कंदो आहे। मुंहिंजो ॾिठल कोन्हे, पर आउं भायां त संदसि ख़िदमत करियां, फ्रूट खाधो ऐं ॿिया सामान वठी ॾियां ऐं से खणी वञी ॾींसि ऐं ॿियो जेको पसंदि अचेसि सो पुछी अचेसि। हिन चयो त मूं चयसि त मूंखेसि घणो करे किताब खाईंदे ॾिठो आहे। चयईं पोइ जेकी किताब घुरिजनि उन्हनि जा नाला लिखाए खणी अचु। अॼु जो इक़बाल जा किताब जन मां मूंखे हिन किताब में हवाला घुरिजनि तन जा नाला लिखाए वियो आहे। सुभाणे परीहं आराम जा ॾींहं आहिनि। छंछर ऐं आचर ते किताब ते कमु कंदुसि। कमु आहिस्ते पियो हले। विच में प्रोग्राम जे उबतड़ रुकावटूं बि पयूं पवनि। केतिरा कम जा ॾींहं कमु नथो थिए। बहरहाल रफ़ीक मसूदीअ जो पहिरियों बाब ईंदड़ हफ़्ते पूरो थींदो। अञा फोटो स्टेट कापियूं ॾिठियूं बि कोन अथमि। जुल्द ॿधाए खणी अचण लाइ चयो अथमि। हमरा बि कम वारो आहे। मुंहिंजूं फरमाइशूं वीचारो केतिरियूं पूरियूं करे केतिरियूं करे। त बि हिमत करियो अचे। मीर मज़हर जी मुलाक़ात जी मोकल जी कोशिश में लॻा पिया आहिनि। 26/11/1982 ईस्वी कल्ह परवेज़ आयो। मग़रिबी अदब जे तारीख़ जा फोटो स्टेट नकुल जुल्द ॿधाए खणी आयो आहे। जुल्द फर्स्ट क्लास आहे। किताब थी वियो फर्स्ट क्लास, पर क़ीमत बि फर्स्ट क्लास थी वई हूंदसि। अनवर मेहदीअ जा ॿार बि मुलाक़ात ते आया हुआ। भाकर पाए चुमियूं ॾिनई। सुठी कचहरी थी साणसि ऐं संदसि ज़ाल पुट ऐं भाउ सां मूंखे चयाईं त ही पुट ॾांहुं इशारो करे औलाद पंहिंजो करे सम्झ। आउं रिटायर आहियां। हिन तां हथ मथां लाहीं। पुट बि अहिड़े नमूने जी ॻाल्हि कई। पुटसि चयो त मूं कराचीअ में अव्हां जो घणो ज़िक्र ॿुधो आहे। पाण उते इंजीनियर आहे। बहरहाल कचहरी सुठी थी। पंहिंजाईअ वारे परवेज़ सां बि सुठियूं ख़बरूं थियूं। रज़ा ऐं मुश्ताक अवान जेलरनि वटि इश्तियाक सां कन में मजीद कुरैशीअ जो टेलीफोन ते ॾिनल नियापो ॾिनो। मामिलो ठीकु थी वियो। जीअं तव्हां चयो तीअं कयोसीं। मूंखेसि हिकिड़ी ॻाल्हि चई हुई त तुंहिंजा माइट ऐं जोणे जा माइट भले पाण में विढ़नि, पर तूं पंहिंजी न्याणीअ खे नुक़सानु पहुचणु न ॾे। विढ़ शींहं लताड़जनि, ॿूड़ा वारो कमु न थिए। 2 ख़त लिखी सख़्तु ताक़ीद कयो होमांसि। उहो शायदि फ़ैसिलो थी वियो आहे ऐं ठाह थियो आहे। ॾाढो ख़ुशि थियुसि। डिप्टी खे रफ़ीक जे बदिलीअ लाइ चयुमि थे, पर उल्टी बुर्ज तां लाहे ॿाहिरि रखियाऊंसि। अॻे खां चट मूं मां अञा उहा आदत न थी वञे। नंढड़नि नंढड़नि कमनि लाइ माण्हू चवनि त सिफ़ारिश कर, पोइ कुंड में अड़िजियो वञा। डिप्टीअ खे कहिड़ी ख़बर त बदिली करे हमरा जो सिर केॾांहुं वियो। हेठियनि पंहिंजो हिसाब बराबरि करे छॾियो। हाणे वरी जॾहिं गुलज़ार अचे थोरो बि खयमि ऐं कमु बि उल्टो थियो। अॼु कुझु ख़तनि जा जवाब मोकिलियमि। 27/11/1982 ईस्वी 10:30 थिया आहिनि सुबुह जा। उस ते कुर्सी टेबल विझो वेठो आहियां। ॾींहुं सुठो आहे। सिहत ख़राबु न आहे। अॼु सुभाणे कम जा ॾींहं आहिनि। ॾिसां त कहिड़ा था फाड़ा मरनि। कल्ह कंध में सूर हो,
सम्झुमि त शायदि उहा मुसीबत वरी शुरू थी वई, पर अॼु सूरु घटि आहे, अखियूं अञा नथियूं छुटनि। छो? डॉक्टर चए थो टाइम लॻंदो, पर आख़िर केतिरो? ही त महीना थी विया आहिनि। बेगम साहिबा ॿाहिरि आहे, ज़िया वञण जूं तयारियूं पियो करे, अमेरिका माई बाप ॾांहुं। एशियाई रांदियूं असांजे पर पुठ हलनि पियूं। नूरानी चए थो त गोलमेज़ कॉन्फ्रेंस थींदी, हिन भेरे अॻियूं ग़लतियूं कोन कंदासीं। पागारे ऐलान कयो आहे त गोलमेज़ कॉन्फ्रेंस आउं कोठाईंदुसि। उन ते नूरानीअ वारनि ऐं पागारे जे विच में थधाई ऐं शुरूआती बयानबाज़ी थी आहे। सतार न्याज़ीअ गोल स्टूल कॉन्फ्रेंस जी टोक हईं पागारे खे। कौशल न्याज़ी चए थो त 73 वारो आइन पंहिंजे टोड़ींदड़ लाइ मौत जी सज़ा मुक़ररु कयो वेठो आहे। हाणे फ़ौज बि आइन टोड़ियो वेठी आहे। जे हाणे आइन थो साॻियो बहाल थिए त पोइ आइन टोड़ींदड़ जनरलनि जो छा थींदो? उन करे पाकिस्तान जा सभु माण्हू ऐं ॿिया सियासतबाज़ पंहिंजो आइन टोड़े जनरलनि जहिड़ा थियनि ऐं हुकूमत जूं असुल वागूं उन्हनि जे हवाले करे पाण उन्हनि जा कमदार कारावा थियनि। पोइ खेनि बि फुरलट मां टुकड़ो टांबो मिलंदो। सलाह माइटाणी आहे, घणा दिलि में राज़ी बि आहिनि ऐं उन साज़िश में शुरूअ खां भुटे जे दौर खां वठी शामिल बि आहिनि। पर जे माण्हुनि जी पक थिए त ममण कोन मचाईंदा। उन करे ॿई पासा अंदरां जनरलनि ऐं रुजत परस्तनि ऐं साम्राज्य सां बिट, ॿाहिरां जमहूरियत, आइन ऐं कानून जी हुकूमत जूं ॻाल्हियूं हेसी ताईं फबंदी आई अथनि। शायदि हींअर बि फबी वञनि, पर घणो वक़्तु उहो धंधो मुश्किल हली सघे। आख़िर माण्हू आहिनि, ढोर त कोन आहिनि। कंहिं ॾींहुं सम्झी वेंदा, उहो ॾींहुं बि न एॾो परे कोन थो ॾिसिजे। पूरा 10 ॾींहं किताब जे कम खे हथु लाहे कोन सघियो आहियां। 1/12/1982 ईस्वी 11:52 ॾींहुं। कुझु ॾींहंनि खां तबियत में आलस आहे। राति महसूसु कयुमि त निंड पूरी नथो करियां। कल्ह कुझु कमु कयुमि, अॼु बि करण जो ॾींहुं आहे, ॾिसां थिए थो या न। कल्ह ज़िया जो शायदि ऐलान थियो त जे मुस्बत नतीजनि जे निकिरण जी ख़ातिर थिएमि त पोइ 3 सालनि में इलेक्शन कराईंदुसि। कल्ह गाफ़ आयो हो, कचहरी थी। कंहिं महिल सोचियां थो त ही डायरी लिखणु बंदि करे उहो बचियल वक़्तु कंहिं ॿिए कम में सजायो कजे। ॾिसजे कहिड़ी ॻाल्हि थी बीहे। 12/1982 ईस्वी। हथें गुल में दी पेरें गुल में दी, मुंहिंजो कालो कर थो कांगुल में, मुंहिंजो कालो कर थो रूह चवे मुंहिंजे अंगण ॿारो चो आयोड़ी। ज़रीना ऐं कंपनी, बुकी, मुन्नी, अमीना वग़ैरह बाहि बारियूं बीठियूं आहिनि। सुबुह सां बलोची धुन में वाटूं विझां माण्हू मुंझां, हाय लुछां बि वणियो। घर घर जोत जलाई, सांझी आई, उन बि मज़ो ॾिनो। सिंधीअ में सुठा कलाम वॾी तादाद में रिकॉर्ड थी विया आहिनि, 100 में थी वेंदा। उहा तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि थी। मूंखे त उहे रिकॉर्ड थियल एतिरा घणा कलाम था वणनि जो भायां त सॼो ॾींहुं टेप ते वेठो ॿुधिजे त न थकिजे। अलबत् आम सिंधी फिल्मी गानो ॿुधी हिकदमि बंदि करे छॾींदो आहियां। केॾी बकवास जी जुरत करे सघनि था उहे माण्हू। काला बलोची कलाम ॿुधमि गच देर। टियों ॾींहुं रुगो ईरानी राग ॿुधमि ऐं चौथों ॾींहुं अरबी। हर मौसीक़ीअ में का न का ॻाल्हि अहिड़ी आहे जेका ॿियनि वटि ॻोल्हणु अजाई आहे। अॼु उर्दू सर्विस में हिकिड़ो उर्दू गानो ॿुधमि जंहिंमें सिंधी राग जी टच हुई, ॿोलनि में बि ऐं थल में बि। ओ मारू, छा ओ माण्हू ऐं ओ ढोला जा अखर हुआ। शायदि कंहिं सिंधी मौसीक़ार जो कमु आहे। बलोची जा अञा अक्सर रुगो पुराणा कलाम पिया हलनि। कंदाना 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 पैदा बिया माहे लका, खिलंदे 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 वरी अच चंड जहिड़ी सोणी, तय सूरत ज़ेबाया तय शून्य को, ज़हीरीन मते कोर को। तुंहिंजी सुहिणी सूरत, तूं अलाए केॾां परे हलियो वहीं, हिते तुंहिंजी सार मूंखे अंधो करे छॾियो आहे। पर के नयूं धुनियूं बि ठहियूं आहिनि, घणियूं न पर त बि आहिनि। पर शाइरी उहा ई चट ॿाराणी आहे, तुकबंदीअ जी हद ताईं। छो त सचो बलोच शाइर रेडियो तां ताड़िक आहे। उते रुगो तुकबंद वेठा आहिनि। मुराद साहिर जे आरामिला, सैद हाशमी, आज़ाद जमालदीनी ऐं ॿिया अहिड़ा कई सचा फ़नकार अॼु अञा न चङीअ तरह छपिजी सघजनि था, न ॻाइजी सघजनि था। अलबत्ता गुल ख़ान नसीर जी अॼुकल्ह कोशिशि करे त वाह जो अची सघे थो, बशर्ते के कलाम खे ॿिया लिखे। संदसि नवनि बावर्दी दोस्तनि जे नाज़ुक तबियत ते बार न करण वारा।
अक्सर सोचींदो आहियां त असां अदीब ऐं दानिश्वर माण्हुनि खे कहिड़ी पिट लॻल आहे जो चइनि ॾींहंनि जे कूड़े चुटके ते विचीअ ते रोज़ो भञियो, सोन जे माड़ीअ खे गूंह जो राॻो ॾियो, वेहो रहूं। को पहुतल अहिड़ो हुजे जंहिंखां सॻो वटाए ॿधी छॾियूं त मन उन मूज़ी ऐं ख़्वार मर्ज़ खां बची पऊं। हींअर त सभु ॾाढियूं भलियूं ॻाल्हियूं पिया करियूं, पर छल न शैतान पासो ॾियनि। छल सभिनी जी आकबत मोचारी थिए, हर कंहिं ते 4 कख पिया रहनि। आउं कीअं लोई लाहियां कारण ॿिन ॾींहं, कचन वॾा पवंद जीअं थोर ॾींहड़ा।